अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन 27 मई 2026 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर आहियां पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाद जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियारी न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अवां जा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु ईद जो ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध समेत दुनिया जी कुंड कुड़छ में जिते जिते असांजो हीउ आवाज़ु मुसाफ़िर ॿुधिजे पियो, उन्हनि मिड़ी महिरबाननि खे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण जदीद सिंधी साफ़ जे बानी साईं इमदाद ओढो, सर्वेज ओढो ऐं समूरी सथ पारां ईद जूं मुबारकूं ऐं इहा ई दुआ शाल हर अङण ते ईद जूं ख़ुशियूं ईंदियूं रहनि। अॼु प्रोग्राम मंज़रनामे में ईद वारी सूरत हाल जो जाइज़ो बि वठंदासीं त छा सिंध वासी ईद मल्हाए सघंदा, मग़वी ॿारनि जे वारसनि जूं ख़ुशियूं केरु मोटाईंदो, ऐं उन सां गॾोगॾु आलमी मंज़रनामे तां अमेरिका ईरान ते अमन ॻाल्हियुनि दौरान हमिलो छो कयो, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट पेश कंदासीं। जॾहिं त नौकिरियुनि में सिंधी कोटा ते अमल छो न पियो थिए, इन बाबति बि ॼाण जी कोशिशि कंदासीं। अॼु ईद जो ॾींहुं आहे, उहा ईद जंहिंजे मौक़े ते ख़ुशियूं विरहाइजनि थियूं। जॾहिं माण्हू हिकु मुनफ़रिद ॾींहं जो अहसासु खणी पंहिंजो वक़्तु गुज़ारे थो, उन ॾींहुं हयाती जे गुज़रंदड़ समूरनि लम्हनि खे माण्हू ख़ासि लम्हनि तौरु यादगार बणाइण जी कोशिशि करे थो। जॾहिं माण्हू सॼे साल जे समूरनि ॾुखनि खे उन ॾींहं जे 12 कलाकनि में वेढ़े पाण खे ख़ुशि रखे थो, उन उमेद सां त साल जा ॿिया ॾींहं बि उन लाइ ख़ुशियुनि जा अहिड़ा ई अहसास आणनि जहिड़ा अहसास ईद जो ॾींहुं खणी अचे थो। माण्हू चाहे थो त उनजूं ख़ुशियूं तवील थी वञनि ऐं उनजे दर्दनि ते का काती फिरी वञे। माण्हुनि जी अहिड़ी ख़्वाहिश रुॻो अॼु कोन्हे, पर अॼु जहिड़े ईद वारे हर ॾींहं ते हो इहो ई चाहींदो आहे। पर ख़्वाहिशूं जेकॾहिं रुॻो चाहीण सां पूरियूं थी सघनि हा, त पोइ ग़ालिब जूं बि उहे सभु ख़्वाहिशूं पूरियूं थी वञनि हा, जंहिं लाइ हुन चयो त ख़्वाहिश इतनी कि हर ख़्वाहिश पे दम निकिले। ख़्वाहिश त माण्हू जी इहा ई रही आहे त ख़ुशियूं तवील थियनि, पर हिते इंसान जा दर्द तवील थींदा पिया वञनि, उहे पीड़ाऊं तवील थींदियूं पियूं वञनि, जिन पीड़ाउनि जो घाणो ॼण त माण्हू जो नसीब बणिजी चुको आहे। दर्द ई माण्हुनि जा ॾुख का आमिर जी हयाती वांगुरु खुटनि ई नथा, ऐं ख़ुशियूं का शाइर जे मुख़्तसर नज़म खां बि मुख़्तसर थींदियूं पियूं वञनि। पर अहिड़ी सूरत हाल बावजूदि बि उमेद जो पांध न छॾणु घुरिजे। सिंध वासियुनि खे उमेद जो पांध न छॾण जी जेका सुती पियल आहे, उहा सुती उनखे जहिड़ो रखियो पई अचे। हू मायूसियुनि जे कंहिं बि समुंड में गर्क थियण लाइ तयारु कोन्हनि। तोड़े जो सिंधु खे बंदि ॿधी सुकायो पियो वञे। आबादगारनि खे फसल जा मुनासिब अघ नथा मिलनि ऐं महांगाई जो देव हर ख़ुशियूं गड़काए पियो। सिंध जे हक़नि जी ख़्वाहिश इन करे बि जाइज़ आहे जो उनजी पूराई थियण सां ई उहे ख़ुशियूं मोटी अची सघनि थियूं, जेके ख़ुशियूं ईद वारनि ॾींहंनि खे का माना बख़्शींदियूं आहिनि। सिंध में रोज़गार जा दरवाज़ा बंदि न करण वारियूं ख़्वाहिशूं हुजनि या माण्हुनि खे बदअमनी खां बचाइण वारी ख़्वाहिश हुजे, ॻोठनि में बेॾोहियुनि खे धाड़ेल करे मारण वारे अमल जे अंत जी ख़्वाहिश हुजे, या उन्हनि 4 दीवारनि चादरनि जे तक़दुस बरक़रार रखण वारी ख़्वाहिश हुजे, जंहिं तक़दुस खे पुलिस एहलकार पायमाल कनि था, उहे सभु ख़्वाहिशूं पूरियूं थियणु माण्हुनि जो हक़ आहे। माण्हू महांगाई वारे अज़ाब खां बचण जी ख़्वाहिश कंदा हुजनि या वरी सरकारी मुलाज़मतनि मां निकाली न मिलण जा ख़्वाहिशमंद हुजनि, उहे धाड़ेलनि जे रहज़रियुनि खां पाण खे महफ़ूज़ रखण जी ख़्वाहिश रखंदा हुजनि, या वरी पुलिस एहलकारनि पारां मिलंदड़ ज़िलतनि खां छुटकारे लाइ उन्हनि जी का ख़्वाहिश हुजे, कुदरती आफ़तनि खां बचाव जी का ख़्वाहिश हुजे, या औरतुनि ते थींदड़ ज़ुल्म जे ख़ात्मे वारी ख़्वाहिश हुजे। हर माण्हू चाहींदो आहे त ईद ख़ुशि थी गुज़ारे, पर ॾुखनि हाणे ॾेह सिंध में ईद कीअं मल्हाइजे,
इहो बि सवालिया निशान बणियल आहे। जिते हुकमरान बेहस बणिजी वञनि, जिते माण्हू खे को बि सुख नसीब थी न सघे, उते ईदूं बेमाना बणिजण लॻंदियूं आहिनि। मासूम मग़वियुनि जा वारस कीअं ईद करे सघंदा? सॼी सिंध ॾुखारी आहे। सिंध तारीख़ में जंहिंजी हिकु सुञाणप साम झलींदड़ ऐं नगणता निसार थींदड़नि जी धरती वारी रही आहे, पर हिन वक़्तु उहा धरती नियाणियुनि लाइ मक़्तलगाह ऐं अगवा कंदड़नि जी भूअं बणिजी वई आहे। मासूम ॿार अगवा थी रहिया आहिनि। सिंध में अगवा जी सनत का नई आफ़त नाहे, पर अफ़सोस जो उहा हाणे हिकु अहिड़ी मज़बूत ऐं बेरहम माफ़िया में तब्दील थी चुकी आहे, जंहिं अॻियां रियासती रिट, क़ानून जी हुक्मरानी ऐं इंतिज़ामी दावाउनि जा सभु नारा बेमाना बणिजी विया आहिनि। कचे जे धाड़ेलनि ऐं पके जे सरपरस्तनि जे गॾियल साथ सां हीउ कारोबार एतिरो सगारो थी चुको आहे जो आम माण्हू पंहिंजी जान, इज़त ऐं औलाद लाइ हर घड़ी ख़ौफ़ में जीअण ते मजबूर आहे। सिंध जी धरती ते माण्हू हाणे क़ानून खां वधीक अगवाकारनि जी ताक़त खे सच सम्झण लॻा आहिनि, ऐं इहो कंहिं बि समाज लाइ सभ खां ख़तरनाक अलामत हूंदी आहे। ठुल जी फज़ीला सरकी हुजे, संगरार जी प्रिया कुमारी, या मेहड़ जी मासूम नियाणी उजाला परवीन सोलंगी। हीअ रुॻो टे वाक़िया न आहिनि, पर उहे सिंध नाहिल हुक्मरान जी पेशानी ते लॻल कारा दाग़ आहिनि। उन्हनि मां ॿिनि नियाणियुनि जे अगवा खे ॾींहं महीना न, पर सालनि जा साल गुज़री चुका, पर इंतिज़ामिया जे कन ते जूं बि नथी सुरे। जेकॾहिं का हुकूमत पंहिंजे नियाणियुनि खे तहफ़ुज़ नथी ॾेई सघे, त पोइ उहा हुकूमत आवाम खां हुक्मरानी जो इख़लाक़ी जवाज़ बि वञाए वेंदी आहे। ईदूं ख़ुशियुनि लाइ थींदियूं आहिनि, पर सिंध जे केतिरनि ई घरनि में ईद बि मातम बणिजी वई आहे। जिन माइरनि जूं नियाणियूं अगवा थी वञनि या क़त्ल कयूं वञनि, उन लाइ ईद जूं ख़ुशियूं बेमाना बणिजी वञनि थियूं। हिकु माउ लाइ उन खां वॾो अज़ाब कहिड़ो हूंदो जो संदसि नियाणी जो को पतो न हुजे ऐं रियासत खे सिर्फ़ु तसलियूं ॾींदी रहे। सभ खां वधीक ॾुखोईंदड़ हक़ीक़त इहा आहे त सिंध में अगवा जे वारदातनि ख़िलाफ़ु को संजीदा, मुस्तक़िल ऐं नतीजा ॾींदड़ ऑपरेशन नज़र नथो अचे। पुलिस जूं प्रेस कॉन्फ्रेंसूं, वज़ीरनि जा बयान ऐं आला इख़्तियारनि जा दौरा सिर्फ़ु तस्वीरनि ऐं ख़बरनि ताईं महदूद आहिनि। अमली मैदान में न धाड़ियुनि जो ख़ात्मो थी रहियो आहे, न मग़वियुनि जी बाज़ियाबी यकीनी बणिजी रही आहे, न ई अवाम जो एतमाद बहाल थी रहियो आहे। इहो ई सबबु आहे जो माण्हू हाणे सवाल करणु लॻा आहिनि त आख़िर रियासत कंहिं लाइ आहे, ऐं इहो बि सवाल अची रहियो आहे त छा मासूम मग़वियुनि जे वारसनि खे को ईद जूं ख़ुशियूं ॾियारे सघंदो? सियासी समाजी तौरु इंतिहाई मुतहरिक रहंदड़ हुसैन सारंग लिखियो, क़ौमी तौरु ग़ुलाम हुजण करे पाण सिंधी ईद कीअं मल्हायूं? पाण खे त क़ौमी ख़ुदिरादियता बि हासिल न आहे। पाण पंहिंजा क़ौमी मसइला पंहिंजनि वसीलनि सां हल नथा करे सघूं। पंहिंजा पैदावारी वसीला आइनी तौरु पंहिंजा न आहिनि। पाण पाकिस्तान जे वफ़ाक़ जे नाले में पंजाब जी आइनी बालदस्ती ऐं ग़ुलामी हेठि आहियूं। इहा बि ॻाल्हि आहे त सिंध जे हिकु वॾे इनक़लाबी आलिम अलामा अज़ीज़ुल्लाह बोई साहिब जो चवणु आहे त पाण वटि आमतौरु मल्हाइजंदड़ ॿिन्ही ईदनि जो क़ुर में ज़िक्र ई न आहे। पंहिंजे फ़िक्री उस्ताद ऐं रहनुमा शाह लतीफ़ जी रहनुमाई पिणु मौजूदु आहे। शाह लतीफ़ उमर बादशाह जे कोर्ट में क़ैद बंदियाणी मारी वातां चवरायो आहे त हाकिमनि, ज़ालिमनि, जाबिरनि, फ़ौरनि, सरमाएदारनि ऐं सरदारनि लाइ जेका ईद आहे सा महकूमनि, मज़लूमनि, मजबूरनि, फुरजंदड़नि, पोरितनि ऐं हारियुनि लाइ सूअ आहे। सूअ लफ़्ज़ जी माना, मुराद ऐं मफ़हूम सम्झणु ज़रूरी आहे। जामा सिंधी लुग़ात मुताबिक़ सूअ लफ़्ज़ जी माना, मुराद ऐं मफ़हूम आहे सोग, कंहिं अज़ीज़ जे मरण बाद ज़ालनि जी हिकु अदा कयल रस्म, ग़म जी रस्म। इहा इदत आहे। आमतौरु जिन जा वर वफ़ात करे वेंदा आहिनि या संदन पिरी प्यारा विछड़ी वेंदा आहिनि त हू कारा कपिड़ा पहिरे ॾुख, दर्द ऐं ग़म जो इज़हार कंदियूं आहिनि। ग़मायती हालति में ख़ुशियूं न आहिनि मल्हाइबियूं, हूअ सूअ में रहंदियूं आहिनि। मुक़ररु मुदे खां पोइ उन औरत जंहिंजो मुड़ुसु मरी वेंदो आहे, तंहिंखे संस माइटियाणियूं ऐं सरतियूं वेंजारींदियूं आहिनि। उनखे आमतौरु मथे धू या सूअ लाहिणु चयो वेंदो आहे। जा उमर तोमुल ईद
सां सूअ वरिती सुमरा वेई वीचारनि विसरी ख़ुशी ऐं ख़रीद सिकण कया शहीद मारूअ जे मलीर जा। नामियारो लेखक एजाज़ मंगी लिखे थो, इंसानी तारीख़ में को बि क़दम लाशूरी तौर ते न खंयो वियो आहे, पर इंसान जी हर इज्तमाही फ़ैसिले पुठियां को न को मक़सदु ऐं को न को समाजी ऐं रूहानी कार्ज रहंदो आयो आहे। पर जॾहिं इंसानी तारीख़नि जा फ़ैसिला हिकु रिवायत बणिजी वञनि था, तॾहिं उन्हनि फ़ैसिलनि जो असुलु मक़सदु इंसान ज़ात विसारे वेहे थी ऐं पोइ लकीर जी फ़क़ीर वांगुरु पंहिंजनि पुठियनि पीढ़ियुनि जे फ़ैसिलनि वारनि रस्तनि ते हलंदी रहे थी। उन साॻे तस्वर खे ईद जे हवाले सां बि सोचे ऐं सम्झे सघिजे थो। असां वटि हिन वक़्तु ईद जो तस्वर उहो रहियो आहे त ईद जे ॾींहुं नवां कपिड़ा पाइबा, रिवायती तौर ते ईद निमाज़ पढ़ी अचिबी ऐं मोटी अची सुठा ऐं उम्दा कपिड़ा पाइबा। उन ॾींहं ते माण्हू हिक ॿिए जा महिमान थींदा, ॿारनि खे ख़र्चियूं मिलंदियूं ऐं औरतूं हार सिंगार कंदियूं ऐं टेलीविज़न ते मज़ाहिया प्रोग्राम हलंदा रहंदा। आम तौर ते ईद जो ॾींहुं मोकल जो ॾींहुं सम्झो वेंदो आहे ऐं माण्हू उन ॾींहं ते आराम करणु पसंदि कंदा आहिनि। संदन ख़्याल मूजिबि ॼण त उन्हनि सॼो साल पोरियो कयो आहे ऐं हाणे हिकु ॾींहं ते हूअ आराम लहणनि। पर उन सॼे अमल जे पुठियां ईद जो उहो तस्वर किथे बि ॻोल्हियो कोन थो लभे। फ़क़्ति ईद निमाज़ ते मौलवी हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ुर्बानी जो वाक़ियो बयानु कंदो आहे ऐं माण्हू पंहिंजूं चादरूं विछाए हर वाचनि खे ॾिसंदा आहिनि, रूमाल कढी पेशानी ते आयल पघर उघंदा आहिनि। जॾहिं मौलवी तकबीर पढ़ंदो आहे तॾहिं आम तौर ते माण्हुनि खे इत्मीनान पहुचंदो आहे ऐं हू पंहिंजे खीसे में आदल आर ते ठहियल टोपी कढी बीही रहंदा आहिनि। अहिड़ी तरह ईद जी निमाज़ थींदी आहे ऐं सलाम वराइण खां पोइ दुआ घुरी हिक ॿिए सां तकड़ा भाकुर पाए रवाना थींदा आहिनि। खेनि दिलि में इहा ॻणती हूंदी आहे त कासाई पोहतो अलाए न। ॿारनि किथे ॿकर जी रसीद कोन खोले छॾी, पर उन्हनि सभिनी सोचनि जे पुठियां उहा सोच ॻोल्हे कोन थी लभे जंहिं सोच ईद खे जनमु ॾिनो ऐं असांजा तस्वर जे सबबु हर साल 2 वॾियूं ईदूं मल्हायूं था। दरअसल दुनिया जे हर मज़हब जा के ख़ासि ॾींहं थियनि था। उन्हनि ॾींहंनि खे उन्हनि मज़हबनि जा पोइलॻ वॾा ॾींहं करे कोठींदा आहिनि, पर हर मज़हब जे पारां कंहिं ख़ासि ॾींहं खे वॾे ॾींहं जी अहमियत ॾियण जे पुठियां के मादी ऐं रूहानी सबबु हूंदा आहिनि। पर अफ़सोस जो असां उहे सबबु विसारे फ़क़्ति नसलनि खां हलंदड़ रिवायतुनि जा अणटुट हिसा बणिजी विया आहियूं। अहिड़ी तरह अॼोके ॾींहुं उन साॻी रिवायत परस्ती जे हवाले सां मल्हाई पई वञे। असांजी उन रवश असां जूं अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि। असां साॻे डगर ते हलंदे उन्हनि रस्तनि जा एतिरा त आदी थी विया आहियूं जो असांखे अखि खोलण जी ज़रूरत बि महसूसु कोन थी थिए। असां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते सोचणु छॾे ॾिनो आहे छो त असां वटि सोचण ते कुझु ख़ासि मुफ़ादनि कब्ज़ो करे छॾियो आहे। असां क़ुर्बानीअ लाइ ख़रीद कयल जानवर फ़क़्ति सवाबु हासिलु करण जे लाइ क़ुर्बान न कंदा आहियूं, पर असां उन जानवर जी क़ुर्बानी करे ख़ुदा सां वाइदो कंदा आहियूं त असां तुंहिंजे हुकम ते का बि वॾी क़ुर्बानी ॾेई सघूं था। हीअ ॻाल्हि सम्झण जहिड़ी आहे। मक़सदु इहो न आहे त कोई चइनि हज़ारनि जो छेलो वठी क़ुर्बान करे छॾिजे, पर मक़सदु इहो आहे त चइनि हज़ारनि जो छेलो क़ुर्बान करे फ़क़्ति हिकु बेहद मामूली सबूत था ॾियूं त असां कुझु बि क़ुर्बान करे सघूं था। पर असां रिवायती तौर ते फ़क़्ति छेला ई क़ुर्बान करे ॼाणूं छो त उहा क़ुर्बानी सवली आहे। माण्हू सम्झनि था तूं सॼो साल बेईमानी करे, रिश्वतूं वठी, पराओ माल हड़प करे, लखें किरोड़े रुपया कठा करे आख़िर में हिकु ॾींहं ते चइनि हज़ारनि जो छेलो क़ुर्बान करे पंहिंजा समूरा ॾोह बख़्शराए छॾींदा। जेकॾहिं इन क़िस्म जी सोच कंहिंजे दिमाग़ जी आहे त उहा सोच ठगी खां सवाइ ॿी का बि अहमियत कोन थी रखे। ऐं सिंधी में पहाको आहे त अटकल साण अलाह कंहिंखे मिलियो की न की। उहा ठगी, उहा अटकल त सवाबु बदिरां उल्टो गुनाह आहे। छा हराम जी कमाई में ख़रीद कयल जानवर क़ुर्बान करे कोई माण्हू पंहिंजी पूरी मिल्कियत खे हिलाल हुजण वारी सित ताईं पहुचाए सघे थो? छा ख़ुदा जी ज़ात हुन जी उन कमीनी हरकत खे नथी सम्झे? हू कंहिं सां ठगी थो करे, पर माण्हू अयाणो आहे। हू बैंक बैलेंस जमा करण में सियाणो थी सघे थो, महलनि जहिड़ा घर अॾण लाइ सियाणो थी सघे थो, जेका दरअसल पंहिंजो पाण सां ऐं पंहिंजी क़ौम सां बि ठगी आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।
अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जॾहिं अमेरिका ऐं ईरान में अमन मुआहिदो थियण वारो आहे तॾहिं हिकु भेरो ॿीहर अमेरिका पारां हमलनि जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे। अमेरिका ईरान ते नओं हमिलो छो कयो ऐं छा अमन मुआहिदो ख़तरे में आहे, इन बाबति ख़ुसूसी रिपोर्ट पेश करियूं था जेका असीं BBC उर्दू जे तावन सां अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। अमरीकी फ़ौज चयो आहे त हुन ॾखण ईरान ते नवां हमला कया आहिनि जिन में ईरानी मिज़ाइल तनसीबात ऐं उन्हनि ॿेड़ियुनि खे निशानो बणायो वियो जेके सामूंडी बारूदी सुरंगूं विछाइण जी कोशिश करे रहियूं हुयूं। अमरीकी सेंट्रल कमांड पंहिंजे बयान में चयो त उहे हमला पंहिंजे दिफ़ा में कया विया ऐं मक़सदु अमरीकी फ़ौजनि खे ईरानी फ़ौज तरफ़ां लाक ख़तरनि खां बचाइणु हो। सेंटकाम जे तर्जुमान कैप्टन टुम चयो आहे त अमरीकी फ़ौज जंगबंदी दौरान बि सब्र सां पंहिंजे फ़ौजनि जो दिफ़ा जारी रखियो पई अचे। उहे हमला अहिड़े वक़्तु थिया आहिनि जॾहिं ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बक़ाई चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि में कुझु अॻभराई ज़रूरु थी आहे पर तकरार जे ख़ात्मे वारो को मुआहिदो फ़ौरी तौरु मुतवक़ा नाहे। हाकिन्स मूजिबि हमलनि जो हदफ़ बंदर अब्बास भरिसां इलाइक़ो हो। हीउ ईरान जे ॾखण में सामूंडी शहरु आहे ऐं अमरीकी अख़बार न्यूयॉर्क टाइम्स मूजिबि आबनाए हुरमुज़ ते ईरानी बहरिया जो हिकु अहम अॾो पिणु हिते मौजूदु आहे। ईरानी सरकारी मीडिया अॻु में ॿुधायो हो त बंदर अब्बास में धमाकनि जा आवाज़ ॿुधण खां पोइ मक़ामी अमलदार जांच करे रहिया आहिनि। ईरान अञा ताईं अमरीकी हमलनि बाबति बाज़ाब्ता रद्द अमल नाहे ॾिनो पर हाणे इहो सुवालु उभरी रहियो आहे त छा अमरीका ऐं ईरान विच में मुमकिन इम्कानी मुआहिदो ख़तरे में पइजी वियो आहे। हमलनि खां पोइ अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो त ईरान सां मुआहिदो अञा बि मुमकिन आहे। भारत जे सरकारी दौरे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मार्क रूबियो चयो त क़तर में ॻाल्हियूं जारी हुयूं। ॾिसणो पवंदो त का अॻभराई थी सघे थी या न। मुंहिंजो ख़्यालु आहे त घणो वक़्तु मुआहिदे जे मतन ऐं इस्तिलाहनि जी दुरुस्तगी ते लॻी रहियो आहे, तंहिं करे कुझु ॾींहं लॻी सघनि था। ईरानी मीडिया मूजिबि ईरानी पार्लियामेंट जे स्पीकर बाक़िर ऐं परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची क़तर जी अमीर ऐं आला अमलदारनि सां ॻाल्हियुनि लाइ दोहा पहुतल। ख़बरू इदारे मूजिबि उहे ॻाल्हियूं अहम इलाइक़ाई ऐं सिफ़ारती मामलनि बाबति आहिनि। ईरानी ज़रियनि मूजिबि ईरान जी मरकज़ी बैंक जो सरबराह अब्दुल नासिर हिमती पिणु मंझंदि असासनि ऐं इक़्तिसादी ॻाल्हियुनि बाबति क़तर पहुतो आहे। गुज़िरियल हफ़्ते क़तर में हिकु आला सतही वफ़द पिणु ईरान जो दौरो करे चुको आहे। मार्को रूबियो वधीक चयो त सदर या त सुठो मुआहिदो हासिलु कंदा या वरी को बि मुआहिदो न थींदो। हुन चयो त अमेरिका हर हाल में सामूंडी लंघ खोलींदो छो त उते जेको कुझु थी रहियो आहे उहो ग़ैर क़ानूनी ऐं आलमी ज़ाब्तनि जे ख़िलाफ़ु आहे। मुफ़ाहिमती यादाश्त में मुबैना तौरु जंगबंदी में 60 ॾींहनि जी वाध आबनाए हुरमुज़ खे ॿीहर खोलण ईरान जे जोहरी प्रोग्राम बाबति वधीक ॻाल्हियुनि जो मनसूबो पिणु शामिलु आहे। अमरीकी इंटेलिजेंस जो चवणु आहे त ईरान जे सुप्रीम लीडर मुज्तबा ख़ामनाई कंहिं नामालूम हंध ते मौजूदु आहिनि जंहिंजे करे संदनि नुमाइंदा मुसलसल राब्ते में रहनि था। अमरीका सां ॻाल्हियूं सुस्तीअ जो शिकार आहिनि। अमरीकी मीडिया मूजिबि फ़ौरी तौरु कंहिं हतमी मुआहिदे जो इम्कानु घटि आहे जंहिंमें पाबंदियुनि में नरमी, मंझंदि ईरानी फंडनि जी आज़ादी ऐं ईरान जो जोहरी प्रोग्राम ते अमरीकी मुतालबनि बाबति ॻाल्हियूं थी सघनि थियूं। जंग जी शुरूआति वक़्तु ईरान वटि लॻभॻि 440 किलोग्राम अहिड़ो यूरेनियम मौजूदु हो जेको 60% ताईं अफ़ज़ूदा कयो वियो हो। थोरे वधीक अमल खां पोइ उनखे हथियारनि जी दर्जे यानी 90% ताईं पहुचाए एटम बम तयारु करे सघिजे थो। सोशल मीडिया ते अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पंहिंजे बयान में चयो आहे त ईरान वटि मौजूदु यूरेनियम या त फ़ौरी तौरु अमरीका हवाले कयो वेंदो या ईरान सां गॾिजी उते ई तबाह कयो वेंदो। ट्रंप हिकु ॿी पोस्ट में
ॿ ख़ाका शेयर कया। हिक में पैसनि जा ढेर ॾेखारिया विया हुआ जिते लिखियलु हो ओबामा जी ईरान पॉलिसी, जॾहिं त ॿी तस्वीर में अमरीकी बहरीअ जंगी जहाज़ बमबारी कंदे ॾेखारियो वियो जिते लिखियलु हो ट्रंप जी ईरान पॉलिसी। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आम हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। अॼु जे हिन जदीद दौर में हालतूं इंतिहाई ख़तरनाक सूरतहाल तरफ़ वञी रहियूं आहिनि। माण्हू मानी लाइ परेशान आहिनि। सची ॻाल्हि इहा आहे त सूरतहाल हलीम बाग़ी जे उन नज़म जहिड़ी थींदी पई वञे जंहिंमें हलीम बाग़ी चयो हो। चयमि घर में लांघा ऐं फ़ाका रहनि था, वॾा घर जा भाती न अक्सर कुझनि था, नथा ॿार निढड़ा सुणाइण सां सरचनि, न कोई परियुनि जे कहाणियुनि में परचनि। सॼी राति तारनि जूं ॻाल्हियूं ॿुधाए भला केसि ताईं को बुख खे भॼाए। बचा मानी मानी पुकारे मरी विया ऐं मानी जे उॾके में वेला टरी विया। वॾा साम्राजी वॾे पेट वारा कढ़ाइनि फिराइनि ते जिन जा गुज़ारा त धारियुनि जा कुता इहो खाज खाइनि ऐं असांजा बि बचा त तहले वाझाइनि। चइमीं छो आहे भला शाह भिटाई त धरती में अखियूं खुपाए चियाई, दुनिया जो दस्तूर ईअं आहे बाग़ी। ज़िंदगी जे हिन सफ़र में सिंध वासियुनि सां केतिरियूं नाइंसाफ़ियूं थियूं इहो पाण ॼाणूं था, पर पाण खे ख़बर आहे त सिंध खे कोटा तहत कोटा वारियूं नौकरियूं बि नथियूं मिलनि। इन बाबति नामवर साफ़ी इब्राहिम कुंभार लिखे थो, हिन साल बि फेडरल पब्लिक सर्विस कमीशन जे मुक़ाबले वारनि इम्तिहाननि जा नतीजा सिंध बाबति हिकु वॾो सुवालु खणी साम्हूं आया आहिनि। इहो सुवालु रुॻो तालीम जो न आहे, पर तारीख़, समाज, सियासत ऐं ज़हनी जो आहे। केतिरनि सालनि खां हिकु सूरतहाल वर्जाइजी रही आहे त सिंध अरबनि जूं सीटूं ख़ाली रहिजी वञनि थियूं, जॾहिं त सिंध रूरल जा नौजवान अॻिते निकिरी वञनि था। तारीख़ी पस मंज़र ॾांहुं वञूं त अंग्रेज़नि सिंध जी तालीम ते ख़ासि ध्यानु न ॾिनो। सिंध में वॾा तालीमी इदारा क़ाइमु न कया विया छो त अंग्रेज़नि जी नज़र में सिंधी नॉन मार्शल रेस हुआ, बिल्कुलु अहिड़ी तरह जीअं बंगालियुनि खे बि सम्झो वेंदो हो। अंग्रेज़नि खे अहिड़ी नसल घुरिबी हुई जेका संदन वफ़ादार हुजे ऐं संदन नज़र में उहा मार्शल रेस पंजाबी हुआ। तंहिं करे फ़ौजी उहिदनि, तरक़ियुनि, जागीरनि ऐं वॾनि तालीमी इदारनि ज़रिए पंजाब खे अॻिते वधायो वियो। लाहौर जा केतिरा ई वॾा इदारा बि उन मक़सद लाइ ठाहिया विया त वफ़ादार हुकुमरान नसल तयारु थिए। सिंध में जेके तालीमी इदारा हलंदा रहिया आहिनि, सिंधी हिंदनि, मुस्लमाननि ऐं पारसियुनि पंहिंजे वसीलनि सां ठाहिया। अंग्रेज़नि उन्हनि में को ख़ासि किरदारु अदा न कयो। पोइ पाकिस्तान ठहियो, सिंध सां हिकु तारीख़ी फ़राड थियो। सभु पनाहगीर सिंध में अची आबाद थिया ऐं इहो तासर ॾिनो वियो त तमामु घणा पढ़ियल लिखियल माण्हू अची रहिया आहिनि। चयो वियो त उहे आला तालीम याफ़्ता आहिनि, ॿाहिरि मुल्कनि मां पढ़ियल आहिनि। उन्हनि माण्हुनि खे शुरू खां इहो ज़हन ॾिनो वियो त सिंध जा माण्हू जाहिल आहिनि, अव्हां खे हुकुमरानी करणी आहे। मथे उहिदे ते उन जा वज़ीर अज़म, चीफ सेक्रेटरी, एडिशनल ऐं जॉइंट सेक्रेटरी अॻे मुक़ररु कया विया हुआ। सिंधी मुस्लमाननि खे इहा तसली ॾिनी वई त उहे संदन भाइर आहिनि ऐं वक़्त सां गॾु समाज में ज़िम थी वेंदा, पर हक़ीक़त उन जे उबतड़ निकिती। कूड़ा हल्फ़नामा ॾेई नौकरियूं वरितियूं वियूं। वफ़ाक़ में लियाक़त अली ख़ान संदन कोटा 17% मुक़ररु कई, जॾहिं त सिंध सरहद ऐं बलूचिस्तान लाइ गॾियल तौर बि एतिरो ई हिसो हो। इहा वॾी नाइंसाफ़ी हुई, पर GM सैद सुमेत केतिरनि सिंधियुनि एतिराज़ु न कयो छो त संदन दिलि वॾी हुई। पोइ वन यूनिट आयो, पोइ रहमान गुल सिंध में उर्दू सिंधी कोटा जो निज़ाम आंदो। बाद में ज़ुल्फ़कार अली भुट्टो सिंध जो कोटा सिस्टम मुतारफ़ करायो, पर मसइलो इहो हो त उहा नसल पढ़णु ऐं महिनत करण वारी न हुई, बल्कि हुकुमरानी वारी नफ़्सियात में मुब्तला हुई। उन्हनि वटि तारीख़ी मौक़ो हो त सिंध जा पुट बणिजी सिंध सां गॾिजी हलनि हा, पर उन्हनि पाण खे उर्दू ॻाल्हाईंदड़ अंग्रेज़ ऐं कब्ज़ेगीर सम्झो। आज़ादी खां वठी परवेज़ मुशरफ़ जे दौर ताईं जॾहिं बि मौक़ो मिलियो पाण खे हुकुमरान सम्झंदा रहिया। उहा सिंध
जंहिंखे न पनाह ॾिनी, रोज़गार ॾिनो, कपिड़ो ॾिनो ऐं जीअण जो सहारो ॾिनो, त असां वफ़ादारी करण बदिरां उनजे पुठी में खंजर हंयो वियो। अॼु सूरतहाल इहा आहे त सिंधियुनि लाइ मख़सूस सीटूं जेके सिंध आबादी खां बि वधीक आहिनि उहे बि ख़ाली रहिजी वञनि थियूं, पोइ उहे नौकिरियूं हुजनि या यूनिवर्सिटी दाख़िला। ऐं हाणे अव्हांजे समातनि जी नज़र करियूं था ख़ूबसूरत शाइरी। जी हा, नामियारे शाइर साहिर राहू जे किताब दिलि जी गली मंझां अॼु असीं संदसि चूंड ग़ज़ल अव्हांजे समातनि जी नज़र करे रहिया आहियूं। साहिर राहू लिखे थो, हसीन हिकु ख़्याल हो पुॻो न कंहिं ज़वाल खे, कमाल संग तराश जे अमर कयो जमाल खे, न ॼाण केरु नाचणी नची नची नघोर थी, तमाशबीन शहर थी न पोड़ियो पर निढाल खे, अधूरो हिकिड़ो नज़म पियो पने तिया मरीज़ जा, ॾिठो अॼाण वेझ जा कवि थकल ख़्याल खे, प्यास जो समुंड हो अॻियां रुञनि जो पंध हो, सदान सुर्क जी असां हई कॾहिं कलाल खे, बदन बदन खां भेल बि रही पराई खेत जा, कची कली छणी वई पुॻी न कंहिं कमाल खे, हिजाब जी न हड़ खुली डिघी अमीक माठ खे, रज़ामंदी जो रूप ॾेई ख़रीदियो शहर माल खे, क़दम क़दम बाज़ार हुई बदन बदन जो अघु हो, हवस हर निगाह जी हयाज लोयो ढाल खे, अखियुनि अखियुनि में ओतिया ख़्वाब ख़्याल साहिरो, चपन चपन जे परखियो प्यास जे सवाल खे, कंहिं सियासी अखाड़े में मञूं था डोड़ जा न आहियूं, मुनाफ़िक़ कंहिं बि मोहरे जे बराबरि जोड़ जा न आहियूं, तूं बाहुनि जी गिराटी सां न आज़ादी असांजी खस, असीं हेराक चूड़ियुनि जे रंगीन पंजोड़ जा न आहियूं, थिए सुरहाण जो झोंको पिरी महसूसु लहजे में, नफ़ासत जा आहियूं कायल घटा गजगोड़ जा न आहियूं, असांजो शान मर्कज़ा दिलनि जे देस जा राजा, अधूरे जाम ते राज़ी माण्हू खे छोड़ जा न आहियूं, असीं सूरज आहियूं साइण तपश महसूसु कर कॾहिं, टुटल आकाश तां तारा पथर या मोड़ जा न आहियूं, इहो बि घटि आहे छा चवे थो लफ़्ज़ लोईंदड़, ॻणप जोगा सही मौजद कवि सरमोड़ जा न आहियूं, गले तुंहिंजे में पवंदो जो तुंहिंजे दोस्तनि जी साज़िश सां, सरे बाज़र असीं धागा अहिड़े कंहिं नोड़ जा न आहियूं, अवामी मेड़ जे आहियूं नए आवाज़ जी हलचल, ॻुझे कंहिं ठाह जे साहिर कुधी जा खोड़ जा न आहियूं, जज़्बात जे सफ़र में अहसासु नाहे थींदो, धरती जो दोस्त कॾहिं आकाश नाहे थींदो, ॾुख जी कठोर मौसम बेहद ख़ुशनि जी रुत में, सुरमे जो दोस्त ए दिलि अलमास नाहे थींदो, उसरे शफ़ाफ़ जरिया सेंवर में पर कंवल खे, अहसास गंदगी जो को ख़ासि नाहे थींदो, मरमर जो ताज ॾिसंदे महसूसु थिए थो गोया, निर्धन जे प्यार खे को इतिहास नाहे थींदो, तारीख़ जे तसलसल वैशी जबरल काफ़ी, हिकु वर्क जो तयारो अभ्यास नाहे थींदो, बेहिस मतां तूं सम्झी सो शख़्स सादा साहिर, चहिरे मां जंहिंजे पधिरो बिनवास नाहे थींदो, ज़ख़म ज़ख़म वजूद जा अज़ाब इंतज़ार जा, अव्हां कॾहिं न भोगिया शबाब इंतज़ार जा, इबादतूं शुमार जो असांजो नेक फ़रिश्तो, असां कमाया उमिरि भर सवाब इंतज़ार जा, उमेद जे तलाव में वुठी का बूंद दोस्तो, वरी वरी जुड़िया मिटिया हुबाब इंतज़ार जा, लिफ़ूं लिफ़ूं निहारा चथर चथर चांदनी, सुकल सुकल थो मेड़ियां गुलाब इंतज़ार जा, न साथ तुंहिंजो माहरू न प्यार तुंहिंजो वाहिरू, अकेलो आऊं अणमुया शराब इंतज़ार जा, हवा जे आहटनि ॾिठो घड़ी घड़ी फ़रेब आ, नज़र नज़र खॼी ॾिठा शराब इंतज़ार जा, फ़रेब थी न ज़ाइको चपन चखियो नफ़ीस को, वॼाया प्यास जा उमिरि रुबाब इंतज़ार जा, अजीब ख़ुदि कलामियूं हुयूं अंधेर कुंड में, अजीब ख़ुदि कलामियूं हुयूं अंधेरी कुंड में, कया सवाल ख़ुदि ॾिना
जवाब इंतज़ार जा। साहिर राहू जी ख़ूबसूरत शाइरी सां जो कि प्रोग्राम जा समूरा रंग हवाउनि में विखरी चुका। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंजी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।